बबरलो बाईपास ते लगल धरने का पोइ हैदराबाद बाईपास ते सियासी समाजी धुरियुनि ऐं क़ौम परस्त अॻवाननि पारां एहतजाजी धरणो हयो वियो आहे। अचो त हिननि सां ॻाल्हि ॿोल करियूं था त प्रिया कुमारी के 5 साल गुज़री विया आहिनि, अञा ताईं छो बाज़ियाब न थी सघी आहे ऐं इन जा कहिड़ा सबब आहिनि? हिकिड़े लहज़े लाइ बि संजीदा न आहे। प्रिया कुमारी समेत सभु जेके ॿार अगवा थियल आहिनि उन्हनि खे बाज़ियाब करण में हिकिड़े लम्हे लाइ बि संजीदा न आहे। उन करे जेका हुकूमत जे कम में मुकमिल तौर ते गैर संजीदा आहे उहा कहिड़ी कारकर्दगी ॾेखारे सघंदी जो अगवाकार जे हुकूम जा आम थंभा हुजनि, आम रुकन हुजनि, उहे उन्हनि अगवा कंदड़नि खे छा था करे सघनि? हो त मदद वेठा आहिनि। अदा सबब इहा आहे त हुकुमराननि जी नियत कोन्हे, हो प्रिया खे बाज़ाब कराइण ई नथा चाहिनि। जेकॾहिं कराइण चाहिनि हा, इहे असल में असांजा जेका हुकुमरान आहिनि उहे ताक़त खां सवाइ ॿी का ॿोली सम्झंदा ई न आहिनि। हिननि जा धंधा आहिनि, हे पंहिंजे धंधनि खे तहफ़ुज़ ॾियनि था पिया ऐं हे चाहिनि था त सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ु जेका काफ़ी अरसे खां वठी हिकिड़ी साज़िश थिए थी पई त सिंधी माण्हू जेको आहे उहो हथियार हथ में खणे ऐं हिननि खे मौक़ो मिले रियासत खे, ऐं उहो रियासत जेका आहे उहो पंहिंजो कहर सिंधी माण्हुनि जे मथां नाज़िल करे। पर सिंधी माण्हू जेको आहे उहो हमेशह खां वठी पुरअमन रहियो आहे ऐं उन पंहिंजी जदोजहद जे ज़रिए जेके बि पंहिंजा हक़ आहिनि उहे वठण जी कोशिशि कई आहे। ज़ुल्म जबर ॾाढ नंढे ॿारनि खे मासूमनि खे उहा गवर्नमेंट जेका पार्टी गवर्नमेंट उन जा कर्ता धरता जे डॉक्टर साहब तव्हांखे ॿुधायो वियो आहे त उहे माण्हू घरनि में वेठा आहिनि जिन जा नाला आउट थी चुका आहिनि। ही कानून सां मज़ाक थी वञे ऐं को बि इदारो तहरक में अचण लाइ तयारु न आहे। असां सख़्तु मज़मत था कयूं ऐं इहो मुतालबो था कयूं त प्रिया कुमारी ऐं संदसि जेके ॿिया ॿार आहिनि उन्हनि खे जल्द अज जल्द आज़ादु कयो वञे। साईं यार वाधूअ ते मौजूदु आहियूं। असांजो जेको धरणो आहे उहो प्रिया कुमारी ऐं ॿिया जेके ॿारड़ा आहिनि जंहिंजो अंग 27 खां 28 थियो आहे उन्हनि जी बाज़ियाबी जे लाइ आहे। ऐं हीउ जेको स्टार्टअप थियो हुयो अदी सुहिणी पारस कयो हुयो बबरलो धरणे जी सूरत में ऐं उनखे बि 27 ॾींहं थिया आहिनि पर अञा ताईं न सिंध पुलिस जी तरफ़ां असांखे को मस्बत जवाबु मिलियो आहे, न ही जेको आहे सो सिंध गवर्नमेंट जी तरफ़ां असांखे को मस्बत जवाबु मिलियो आहे। का कार्रवाई, को नोटिस, कुझु बि न। सियासी समाजी धुरियुनि जो चवणु आहे त प्रिया कुमारी खे 5 साल थी विया आहिनि जो अञा ताईं बाज़ियाब न थी सघी आहे। जेका सिंध गवर्नमेंट जी नाअहली साबित थिए थी, हिननि मुतालबो कयो आहे त प्रिया कुमारी समेत सिंध मां जेके ॿार अगवा कया विया आहिनि उन्हनि खे जल्द खां जल्द बाज़ियाब करायो वञे। कोशिश डिजिटल सां गॾु अशोक रामाणी, हैदराबाद।